डहरके जी ॻोठ साईं ॾिने मलिक में एप प्रोग्राम तहत पॉपुलेशन वेलफेयर खाते ज़िले घोटकी पारां ख़ानदानी सिहत मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह सोशल वेलफेयर खाते ज़िले घोटकी जे डिप्टी डायरेक्टर सरदार राम गडानी ऐं पॉपुलेशन खाते जे ज़िले ऑफिसर असगर अली सोलंकी कयो। सिहत मेले में हैंड्स सिहत खाते सरसो ऐं पॉपुलेशन खाते पारां स्टॉल पिणु लॻाया विया। मेले में आयल औरतुनि ऐं ॿारनि जो तिबी मुआइनो करे खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। इंडस मॉडल स्कूल कुंभ में स्पोर्ट्स वीक जी शुरूआत थी वई। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दानी वॾे अंग में स्पोर्ट्स वीक जे सरगर्मियुनि में हिसो वरितो। पहिरें ॾींहं ते स्कूल जे 4 क्रिकेट टीमुनि में मुक़ाबला थिया। वॉलीबॉल, टेनिस, म्यूज़िक चेयर ऐं ॿियनि रांदियुनि में बि शागिर्दनि ऐं शागिर्दानी राशिद अली, ज़रीर, नासिर, तनवीर, तहमीना, किरण ऐं ॿियनि कामयाबी माणी। इन मौक़े ते स्कूल जी प्रिंसिपल ज़ाकिर हुसैन तिमरानी, उस्ताद इमरान गुल ज़काउल्लाह ॿियनि चयो त तालीम सां गॾु रांदियूं बि शागिर्दनि लाइ निहायत ज़रूरी आहिनि। नवाबशाह जे सोशल वर्कर टीम पारां मदर एंड चाइल्ड केयर अस्पताल ऐं पीएमसी नवाबशाह में सहूलियत ॼाणो हूंदे 4 ॿारनि जे फोथण वारे वाक़े ख़िलाफ़ वनीला रफ़ीक मला, फरहान खोसे, एहसान ईसा जमाली ॿिनि जी अॻवानी में प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त अस्पताल जे डॉक्टरनि जी बेध्यानी सबबि अस्पताल अंदरि 4 ॿार फोती विया आहिनि। हुन चयो त अस्पताल में का बि दवा नथी मिले, नई वरी टेस्टूं थियनि थियूं ऐं अस्पताल अंदरि मरीज़ ॿारनि जे वारसनि जी तज़रीर कई वञे थी। हिन मुतालबो कयो त अस्पताल जे एमएस खे हटाए सहूलियतूं फराहम कयूं वञनि। चेल्हार टाउन चेयरमैन प्रदीप कुमार ओझा जी निगरानी में बीएचयू सेंटर में वींझाड़ समाजी तंजीम कलोई पारां 1 ॾींहं जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। कैंप में डॉक्टर मरीज़नि जी मुफ़्त चकास ऐं ऑपरेशन करे दवाऊं बि ॾिनियूं। चेलानी तंजीम पारां मुफ़्त में लेबोरेटरी खोली वई, जंहिंमें ब्लड प्रेशर, हेपाटाइटिस बी, सी ऐं शुगर जूं टेस्टूं बि कयूं। हिन मौक़े ते गुल मोहम्मद लाट पारां मरीज़नि में खाधे जो बंदोबस्त बि कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk